जेको आणी अटो सभ विया जन सां असां मानी खाऊं सभ मिर्चन सां हर ईद ते फाटले त कपड़ा स्कूल वञण ॾे मूंखे बा हिक जेॾा बचल स्कूल वञन ॾिस तिन खे बेवस जहिड़ा जलन काश मां बि पढ़ां पढ़ी ऑफिसर थियां दुख दर्द अवां जा सभ लायां या मुंहिंजे दिल जी हसरत आ स्कूल वञण ॾे मूंखे बा स्कूल वञण ॾे मूंखे बा अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां मोहम्मद नवाज़ उमर। जीअं त तव्हां हीअ वीडियो ॾिठो, हिन ॿार न सिर्फ़ु पंहिंजे टीचरनि खे बल्कि असांखे बि रुआरियो आहे। जिन जिन दोस्तनि ॾिठो आहे उम्मीद आहे त ज़रूरु न हूंदा, छो त हिन जो आवाज़ु ऐं हिन जी सम्झाइण हिकु वॾी माना रखे थी। दोस्तो, कोशिशि कयो जेकॾहिं हीअ वीडियो तव्हांखे पसंदि अचे हिनखे शेयर ज़रूरु कजो, ताकी उहे ॿार जेके स्कूल वञण खां लवाइनि था, जेके स्कूल नथा पढ़नि, उन्हनि ताईं पहुचे ऐं उन्हनि खे बि क़दुरु थिए पढ़ाई जो। ठीक है दोस्तों, अगर वीडियो पसंद अचे तो इनके लाइक ज़रूर कजो। खुदा हाफिज़।